नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं आहियां बिशार सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ख़िलाफ़ PTI तरफ़ां अॼु सॼे मुल्क में मुज़ाहिरा कया पिया वञनि। कराची, लाहौर, मुल्तान, लोधरान, राजनपुर, बावलपुर ऐं ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया वेंदा। इस्लामाबाद में PTI जो मरकज़ी एहतजाज F9 पार्क में थींदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जे आवाम खे राति 9 वॻे खां पोइ महांगाई ख़िलाफ़ रोडनि ते अचण जी अपील। इमरान ख़ान चवे थो महांगाई अञा वधंदी, आवाम रोडनि ते न आयो त सूरतहाल ख़राब थी वेंदी। मौसमियात खाते मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बरसात जी अक थी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु इस्लामाबाद, पंजाब, KPK, बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में वधीक बरसात पवंदी। कराची में शाम जे वक़्तु कुझु इलाइक़नि में फुड़फुड़ जो इम्कान आहे। बलोचिस्तान में बरसात खां पोइ कोयलो ऐं हरनाई में ॿोॾि जी सूरतहाल। मेड़ में पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि ऐं SUP जो इंडस हाईवे ते धरणो। आबादगारनि ऐं SUP जे धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। आबादगारनि जो चवणु आहे त राइस केनाल ऐं ककोलवाह समेत शाखनि ऐं वाउनि में पाणी न हुजण करे सारियल फसल बि न पोखे सघिया आहिनि। जैकबाबाद वेझो ॻोठ दासपुर जागीर में घरेलू तकरार तां फायरिंग में नींगर क़तल। संदसि पीर सन पीउ ज़ख़्मी। जवाबदारनि मेहू जखराणी बंदूक जा फायर करे नींगर फारूक जखराणी खे क़तल कयो।